जुलूस धरणो थियण वञे पियो उन करे मटियारी शहर वासियुनि खे गुज़ारिश आहे त अॼु उहे हिन एहतजाज में शामिल थियनि ऐं पंहिंजी तारीख़ रक़म कनि जहान खे ॾियो मुबारकूं असीं पिया ईंदा अचूं सभई दोस्त भरपूर नारनि जी गूंज अया साहब के गुज़ारिश है त अॻियां अचे कैनाल समूरा मंजूर समूरा मंजूर सिंध सुकाइण बंद कयो सिंध सुकाइण सिंध सुकाइण डैम ठाहिण पानी की चोरी पानी की चोरी बंद कयो पानी की चोरी बंद कयो पानी ते चोरी पानी ते थाड़े ही कैनाल समूरा नामंजूर ही कैन समूरा नामंजूर मोहतरम अब्बास फलिया साहब के गुजारिश है पाला क्या चलना ही अचिया सभी दोस्त तरतीब से आस्ते आस्ते नारा हंदा प्रेस क्लब ताई कायदा जो जहां के मुबारकूं असी कायदा जो सभी दोस्त नारन की गूंज में ही टाइम समूरा मंजूर अॻियां जेके दोस्त हलन पिया हुन रोड ते उहे दोस्त पोयां अची वञनि ते वेलो ही कारवा वॾो नज़र अचे ऐं तारीख़ी नज़र अचे कैनाल समूरा नामंजूर कैनाल समूरा नामंजूर डैम समूरा नामंजूर डैम समूरा नामंजूर पानी जी चोरी कयो पानी जी चोरी बंद कयो पानी जी चोरी बंद कयो पानी ते धाड़ो बंद कयो पानी ते धाड़ो बंद कयो बंद कयो बंद कयो पानी ते धाड़ो बंद कयो बंद कयो बंद कयो पानी ते धाड़ो बंद कयो बंद कयो बंद कयो पानी ते धाड़ो बंद कयो डैम ठाहींदे बादर खाईंदे डैम ठाहींदे बादर खाईंदे सिंध सुकाईंदे बादर खाईंदे सिंध सुकाईंदे बादर खाईंदे कैनाल ठाहींदे बादर खाईंदे कैनाल ठाहींदे बादर खाईंदे सिंध सुकाईंदे बादर खाईंदे सिंध सुकाईंदे बादर खाईंदे डैम जहामी सब बहरामी डैम जहामी सब बहरामी डैम जहामी सब बहरामी कैनाल जहामी सब बहरामी कैनाल जहामी सब बहरामी कैनाल जहामी सब बहरामी कैनाल जहामी सब बहरामी बंद कयो एम ठाहिण बंद कयो एम ठाहिण बंद कयो ही सिंध सुकाइण बंद कयो ही डैम ठाहिण बंद कयो ही डैम ठाहिण कैनाल ठाहिण बंद कयो पानी जी चोरी बंद कयो पानी जी चोरी बंद कयो पानी जी चोरी बंद कयो पानी ते चोरी बंद कयो पानी ते धाड़ो बंद कयो पानी ते धाड़ो बंद कयो तव्हां सभई जो पानी थींदो पानी ते अॼु पानी थींदो पानी ते अॼु पानी थींदो पानी ते अॼु पानी ते अॼु पानी थींदो पानी ते अॼु पानी थींदो ही कैनाल समूरा नामंजूर कैनाल समूरा नामंजूर ही डैम समूरा नामंजूर ही डैम समूरा नामंजूर ही कैनाल ते धाड़ा बंद कयो दरिया ते धाड़ा बंद कयो सिंधु ते धाड़ा बंद कयो सिंधु ते धाड़ा बंद कयो धरती ते धाड़ा बंद कयो धरती ते धाड़ा बंद कयो दरिया ते धाड़ा बंद कयो दरिया ते धाड़ा बंद कयो पानी जी चोरी बंद कयो पानी जी चोरी बंद कयो पानी ते चोरी बंद कयो पानी ते धाड़ा बंद कयो सिंध सुकाईंदे बादर
खाईंदे सिंध सुकाईंदे बादर खाईंदे डेम ठाहींदे बादर खाईंदे डेम ठाहींदे बादर खाईंदे केनाल ठाहींदे बादर खाईंदे केनाल ठाहींदे बादर खाईंदे केनाल ठाहींदे बादर खाईंदे ही डेम जहामी सब हरामी ही डेम जहामी सब हरामी ही डेम जहामी सब हरामी नंढा हुजनि या वॾा हुजनि सब हरामी नंढा हुजनि या वॾा हुजनि सब हरामी अॻियां हुजनि या पोयां हुजनि सब हरामी सभु हरामी डेम जहामी सब हरामी केनाल जहामी सब हरामी केनाल जहामी सब हरामी केनाल जहामी सब हरामी सिंधु ते धाड़ो सिंधु ते धाड़ो केनाल ते धाड़ा पंहिंजे वतन ख़ातिर जहिड़ो पंहिंजे ज़मीन ख़ातिर जहिड़ो साम्राज्य तोसां जहिड़ो पंहिंजे पाणी ख़ातिर जहिड़ो ज़रदारी तोसां जहिड़ो दगन ख़ातिर जहिड़ो ही नंगन ख़ातिर जहिड़ो शहबाज तोसां जहिड़ो जबलन ख़ातिर जहिड़ो कोयले ख़ातिर जहिड़ो पीपला तोसां जहिड़ो सिंधु ख़ातिर इन सिंधु ख़ातिर इन पाणीअ जे लाइ इन धरती जे लाइ इन दरिया जे लाइ इन पाणीअ जे लाइ दुश्मन तोसां साम्राज्य तोसां पंजाब तोसां गद्दार तोसां गद्दार तोसां दुश्मन तोसां साम्राज्य तोसां गद्दार तोसां लूसी तोसां लूसी तोसां चोर तोसां चोर तोसां पाणी चोर तोसां हिन धरतीअ ख़ातिर हिन धरतीअ ख़ातिर हिन पाणीअ ख़ातिर हिन पाणीअ ख़ातिर हिन पाणीअ ख़ातिर हिन सिंधु ख़ातिर हिन सिंधु ख़ातिर हिन डेम जहामी सब हरामी हिन डेम जहामी सब हरामी हिन डेम जहामी सब हरामी केनाल जहामी सब हरामी केनाल जहामी सब हरामी केनाल जहामी सब हरामी केनाल जे हामिल ते सभई दोस्त रोडन ते बीजी वञनि क्या त तूं अॻियां अब थोरो अॻिते करनि स्टेज ते को बि दोस्त न अचे स्टेज नंढी आहे क्या त तूं स्टेज ते ईंदियूं बाक़ी दोस्त जेके आहिनि से उहे आराम ऐं इत्मीनान सां हेठि भाई नाम साहब बच्चों रात जावेद सामू साहब नाने नबी साईं की गुजारिश है स्टेज ते वॾे रुझानी नेतो साहब स्टेज ते अचनि तमाम दोस्त वेही रहो त जीअं असांजा मुक़रर खिताब कंदा वेही रहो पुरमन तरीक़े सां वेही रहो वडेरो जुनेद ऐं जमात स्टेज तरफ़ गर्मी लगी हुई है क्राउड आहे रमज़ान शरीफ़ जो महीनो है महिरबानी कयो वठो दोस्तों थोड़ी देर में पास प्रोग्राम शुरू करूँ था डिसिप्लिन जो ख्याल रखो पांच पेजी जगह में वही रहो दोस्तों
उल्टे थो यार उल्टे थो मीडिया के रिकॉर्डिंग करे दियो मेहरबानी कयो भा मेहरबानी कयो इनका मोहतरम अजनबी मेंबर साहब एक पढ़ाने चले आजान बोले उन्हें पाठ पेश करने हेलो हेलो कौन है मचारी जा दोस्तों भावरो भेनरो स्टेज के वेठल मुझा साथियों प्रेस क्लब मचारी जा दोस्तों पेशकदमी करे ही बंदोबस्त कयो उन्हनि सभिनी खे दिल जे गहराइनि सां शाबाश थो ॾियां दिल जे गहराइनि सां मुबारकबाद थो ॾियां त तव्हां मैदान में निकिता आहियो माण्हू रमज़ान जे महीने में जेको निकिरी पिया आहिनि इन हवाले सां सॼी सिंध खे असां गुज़ारिश कयूं था अदाई पोइ रिकॉर्ड कजो ज़रदारी साहब मुड़ी वञ अची वञ समझी वञ हिकु अयाज़ लतीफ़ पलीजे जो के प्रेस क्लब जो के केले वारे जो के छेला खपाईंदड़नि जो मसलो कोन्हे सिंध जो मसलो आहे निड़ीअ ते पेर ॾींदो गिचीअ में हथ विझंदो तव्हांखे सम्झ में कान पई अचे ज़रदारी साहब तुंहिंजे चौधारी जेके मुशीर वेठा आहिनि जेके वज़ीर वेठा आहिनि वज़ीर अल्लाह साहब तुंहिंजे चौधारी बिलावल साहब जेके तव्हांजे हाउस में सलाह ॾींदड़ वेठा आहिनि उहे तव्हांखे मूंखे ख़बर आहे छा चवंदा हूंदा तव्हांखे चवंदा हूंदा हे मेटली जी ॻाल्हि आहे सिंधियुनि जी यूरिया बंदि कईसीं ॿ टे ॾींहं रामायण करे माठ थी साॻे अघ ते यूरिया वरितऊं बारदानो कोरोनो सिंह ॿ टे ॾींहं रेडियो कयूं वरी कमु शुरू एम टिकेट जा पेपर आउट कयासीं कुझु ॾींहं रेडियो कुकू करे वरी माठ थी विया पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियूं विकियूंसीं वरी कुझु ॾींहंनि खां पोइ माठ थी विया पहिरियां टाउन ठाहिण लाइ हिननि जे ॻोठनि खे लठियूं वेयूंसीं कुझु ॾींहंनि खां पोइ वरी राज़ी थी विया हिननि जूं निमिरताऊं नौशीनूं नाला रंगूं मारियूंसीं फातिमा परड़ो ऐं प्रिया कुमार प्रोग्राम जो कार्ड मिले पियो घर वेठे पगार खणूं पिया बायोमेट्रिक वारो हफ़्ते में महीने में पुरंदो वेंदो आहे ऐं थोरी पगार ॾेई वेंदो आहे बिजली जो कुंडो लॻो पियो आहे मिड़ी गुज़र हले पियो उहे शयूं ईअं बराबरि हुयूं ही बचन जो गुजरात छेला गाबा ए रुठो मथा उज़ीअ जी ईद पई अचे उन्हनि खे जेको वॾो करणो आहे छेलनि खे गाबनि खे कुंभनि खे उहो बि पाणी आहे तव्हांजे मथे में जेके लीखूं ऐं जूं पयूं आहिनि उन्हनि खे कढण लाइ मथां पाणी आहे जेको सॼो ॾींहुं वात में गुटको पिया ई खाओ उन चांहि पीअण खां अॻु में उन सां जेका गुरड़ी कंदा आहियो गुटको थुकण लाइ उहा गुरड़ी लाइ पाणी खपंदो पान चॿाड़ियो पिया उन खां पोइ मानी खाइण लाइ पाणी जो ढुक खपंदो जेको स्कूल आहे बचा पढ़ंदा उन में कूलर खपे ही जेको शाम जो इफ्तारी कंदो होटलुनि ते वेठा आहियो मौलवी साहिबान वेठा आहिनि ॿिया रोज़ेदार वेठा आहिनि उहो रोज़े खोलण लाइ पाणी खपे रूह सां आङूठ में ठाहींदो छा पाणी में विझंदो लस्सी आङूठ में ठहंदी पाणीअ में ठहंदी
खीर किथां ईंदो खणण मां खीर सुकी वेंदो के पाणी न हूंदा ढोर खे खणण जो खीर सुकी वेंदो इन मामले ते सिंधी तव्हां समझौता सौदो करे ॾींदा समझौता इन मामले ते सिंधी कुझु ॾींहंनि खां पोइ ॻाल्हि विसारे छॾींदा अबा सिंधियो पाणीअ जी ॻाल्हि विसारे छॾींदो छा ही जेके माण्हू आहिनि सां अची आया आहिनि असीं सियासी पार्टियूं जलसा जुलूस कंदा आहियूं पोइ माण्हुनि पंहिंजे कारकुननि खे मोटिवेट कंदा आहियूं कारकुन ईंदा आहिनि पहिरीं 15 ॾींहं तहरीक वञी हर डोर डोर ते ऐलान कराइबा आहिनि बाबा अचो फलाणे जी जलसो आहे फलाणो वॾो कमु आहे सियासी इशूज़ क़ौम जा इशूज़ ही माण्हू त पाण निकिता आहिनि अॼु सॼे सिंध जा माण्हू पाण निकिता आहिनि उहे हिते जा अॼु लाड़काणा शिकारपुर कंदकोट चेक बाबा दू थरपारकर रोमर कोट ठठा पतीनू नौशहरा जोयूं कंबर शदाद कोट अॼु सॼी सिंध वॼे पई ज़रदारी साहब सिंध जे वॼण खे सिंध जे कदमनि जे धमक खे सिंध जे नारनि जी गजगोड़ खे सिंध जे उभरनि थियल किचन खे ऐं सिंध जे घूरे न्याणींदड़ अखियुनि खे महसूस कर पानी खातर सिंधु खातर सिंधियुनि जे अखियुनि में जेको शोर आहे उहो शोर ॾिस आउं हींअर तव्हांखे अॻु में ॻाल्हायां पियो जो हींअर लाहौर जे शागिर्दनि मूंखे चयो आहे लाहौर में कॉन्फ्रेंस पिया कयूं सुभाणे गॾिजाणी कंदासीं लाहौर जे यूनिवर्सिटियुनि जी लाहौर वेंदुसि ॾिसो था केॾी महिल कंदकोट केॾी महिल जैकबाबाद केॾी महिल शिकारपुर केॾी महिल कंबर उते माण्हू हज़ारनि में तइदाद में निकिरनि था ॿियूं पार्टियूं बि हिमत थियूं कनि ही जेके सभु पार्टियूं आहिनि ही सभु झंडा आहिनि इहे अयाज़ुद्दीन पली जा झंडा आहिनि हर पार्टी असांजी पार्टी आहे जेका पाण लाइ निकिती आहे जेको क़ौम परस्त जेको वफ़ाक़ परस्त जेका मज़हबी जमात जेका इल्मी अदबी उस्तादनि जी तंज़ीम आओ मूं 5 ॾींहं अॻु में चयो अपील कई हुयमि सिंध जे उस्तादनि खे सिंध जे अदीबनि खे ॿाहिरि निकिरो आऊं हिन स्टेज तां शुक्रगुज़ार आहियां ऐं सलाम थो कयां सिंध जे हर उन उस्ताद खे जंहिं पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज मां ॿारनि जा जुलूस कढाया ॿारनि सां बि पाड़नारा आया ॿारनि जा काफ़िला वठी सिंध जे गुजर में निकिता उहे नंढनि स्कूलनि जा शागिर्द हुजनि उहे यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द हुजनि उहे वकील हुजनि उहे अदीब हुजनि उहे वापारी उहे सभु मैदान ते निकिता आहिनि ऐं आख़िरी ॻाल्हि शहबाज शरीफ साहब मैं पिछले कुछ दिनों से सुन रहा हूं टॉक शोज में कुछ चैनल्स को ये काम दिया गया है कि वो कहते हैं सबसे पहले पाकिस्तान का सोचो एहसान इकबाल साहब फरमा रहे थे दूसरी लीडरशिप उनकी फरमा रही थी शहबाज शरीफ साहब फरमा रहे थे मरियम नवाज साहब इफ्तिताह कर रही थी पाकिस्तान के लिए सोचो पाकिस्तान के लिए सोचो से क्या मतलब है पाकिस्तान सिर्फ पंजाब है क्या पाकिस्तान में सिंध नहीं है क्या पाकिस्तान में बलोचिस्तान नहीं है क्या फिर अगर दूसरे मुल्क उनको वहीं रोकते तो के मुताबिक जो टेल में होता है जिसको सिंधी में पुछड़ी कहते हैं जो आखिर में होता है लोअर रायपेरियन दरिया पे सबसे पहला हक लोअर रायपेरियन का होता है जो आखिर में होता है आखिर में सिंध है और दूसरी बात ये जो मोटरवे देख रहे हैं ना 2 वे ट्रैफिक है ना गाड़ी यहां से जा रही है गाड़ी वहां से आ रही है गाड़ी हिता वजे थी उता अचे थी जब हाईवे ब्लॉक होते हैं तो एक तरफ ब्लॉक होता है क्या कभी कभार थोड़े वक्त के लिए होता है वरना हाईवे ब्लॉक होता है तो दोनों तरफ से ब्लॉक हो जाता है ना तो पाकिस्तान की बिजली चलती है वो कहां से आता है वो गैस जिससे पूरे पाकिस्तान की इंडस्ट्री चलती है वो गैस कहां से आती है ये गैस पेट्रोल कोयला ये सारा सिंध से आता है अगर वहां से कोई चीज रुके और जमा करवाना है सिंध को जबा करने की कोशिश है सिंध को रेगिस्तान बनाने की कोशिश है सिंध को बंजर बनाने की कोशिश है सिंध के गर्दन पे लात रखकर सिंध को भीख मंगवाने की कोशिश है सिंध के साथ वो अशर करने की कोशिश कर रहे हैं जो यजीद ने इमाम हुसैन के साथ करने की कोशिश की थी यजीद मिट गया इमाम हुसैन हजारों सालों के लिए जिंदा है इस दौर के यजीद मत बने
इस दौर की जदीदियत का नया आगाज मत करें। सिंध को करबला का मैदान जार और मैदान कारजार मत बनाएं। सिंध के लोगों को ऐसा मजबूर न करें कि वो सोचें कि हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे। सिंध के साथ ऐसा असर न करें कि वो कहें कि हम तो डूब रहे हैं, फिर बाकी क्यों तैरते रहें। पाकिस्तान इस वक्त खतरे में है। केपीके और बलूचिस्तान में हालात सही नहीं है। आप सब लोगों को साथ लेके चलें। मैं मुतालबा कर रहा हूं शहबाज शरीफ साहब से कि आप ऐलान करें कि कैलाल नहीं बनेंगे। आप कहें कि सिंध के अवाम के इसरार पर हम कैनालों से दस्तबरदार हो रहे हैं, और जिन लोगों ने इर्सा को मैनिपुलेट किया, वापडा को इस्तेमाल किया, जिन लोगों ने सीसीआई को, आप आज ऐलान करें जरदारी साहब और बिलाल साहब कि अगर शहबाज शरीफ हुकूमत कैनालों का फैसला वापस नहीं लेती तो हम वफाकी हुकूमत से अलग का ऐलान करें। हम ट्रेजरी बेंचेस पर नहीं बैठेंगे, हम अपोजिशन में जाएंगे। और अभी ऐलान किया है अपोजिशन ने कि वो करारदाद ला रहे हैं। पीपुल्स पार्टी का इम्तिहान है, वो उनके साथ खड़े होकर करारदाद के हक में डालते हैं कौमी असेंबली में, या वो हुकूमत का दिफा करते हैं और उनके साथ खड़े होते हैं। मैं जेकर जमी बीठो, हीअं जेकर पेर खोड़े बीठो, ऐं हीअं जेकर साबित कदमी ऐं हौसले सां बीठो, रुगो कैनालनि जी ॻाल्हि कोन्हे। हाणे ॻाल्हि कैनालनि खां मथे। हाणे कैनाल बि न खपनि, पंहिंजो सिहत बि खपे, पंहिंजा समूरा सूबाई हक़ बि खपनि, पंहिंजो घाट ऊंचो करे इज़त ऐं शान सां सिंध वासियुनि जी ज़िंदगी खपे, सिंधियुनि जो रोज़गार खपे, सिंधियुनि जी ऊंची घाट ऐं ऊंची गर्दन खपे, सिंध जे पटके ऐं सिंध जी पोती ऐं सिंध जी चौकीअ जी लज ऐं वकार खपे। ऐं हिन जदोजहद खे अध में नाहे छॾिणो, हिन जदोजहद खे तेसीं तोड़ ताईं हलाइणो आहे जेसीं सिंध जा समूरा हक़, सिंध जा पाणी, वसीला, मालकी सभु हासिल न कयूं। आख़िर में हिन सभिनी खे सभु सिंधवासी ॿुधायो, सिंध जो हिकिड़ो ई नारो आहे, दरिया सिंध जे करे असीं आहियूं, सिंधू दरिया जे करे असीं आहियूं, ऐं सिंधू दरिया जे करे असीं रहंदासीं। अजरक में पारा हेड कर तमाम दोस्त वेही रहो असांजे ॻाल्हि में दोस्त वेठल आहिनि जेके किताब कंदा। तमाम दोस्तनि खे गुज़ारिश आहे वेही रहो। असेंबली में आणे पई, छा था सम्झो त ॿियूं पार्टियूं तव्हां सां गॾु आहिनि या अकेले सर? सभिनी खां वधीक ख़ुशि आहिनि ॻाल्हि इहा आहे कि तमामु असांजी सिंध जी पार्टियूं, मज़हबी पार्टियूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां गॾु आहिनि। ऐं हिन वक़्तु मां जेको पैगाम बज़ाते ख़ुदि सिंध जी न्याणी थियण जी हैसियत सां, नाज़िश फातिमा जी हैसियत सां, इमरान ख़ान साहब जी तरफ़ां, सिंध जे सदर हलीम आदिल शेख साहब जी तरफ़ां नुमाइंदगी करे रही आहियां त हीउ जेको ज़रदारी साहब 6 कैनालनि जो सौदो करे पियो, सिंध जी अवाम जे नसीबनि जो सौदो करे पियो, इन में अहिड़ो ॾींहुं न अचे जो ज़रदारी साहब जे पंहिंजे गुस्सनि लाइ पाणी न बचे। अहिड़ा फ़ैसिला न कयो जो तव्हांजे दिलनि जी आज़ारी ते, तव्हां अवाम जे, असांजे दिलनि जी आज़ारी कयो पिया, त तव्हां अहिड़ा क़दम न कयो। छाकाणि जो जेको पोख बोए उहो ई लूण बोए, त तव्हां सिंध जी धरती सां, सिंध मां सां जेको आहे अहिड़ो रवैयो असां सोचियो बि कोन त तव्हां सिंध जो सौदो कंदा सिर्फ़ु वज़ीर आज़म जी कुर्सी लाइ। अञा बि वक़्तु आहे, हथ मां ॻाल्हि न वई आहे, तव्हां इहो जेको इर्सा एक्ट ते साइन कई आहे, अची अवाम जे विच में तरदीद कयो, अवाम खे ॿुधायो त इहो ख़तमु थी चुको आहे, या पोइ वरी तव्हां हुकूमत ई ख़तमु करे छॾियो। मैडम करारदाद सम्झो था अक्सरियत सां मंज़ूर थींदी क़ौमी असेंबली में? ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध खे कॾहिं को छॾींदी, बिल्कुलु अक्सरियत सां बीहंदा। हे तमामु रिपोर्टिंग मथे वञे थी असांजे वफ़ाक़ी लीडर्स वटि, तमामु उन्हनि खे नॉलेज आहे त सिंध जी अवाम सां कहिड़ो जबर ऐं ज़ुल्म थी रहियो आहे। तो इंशाअल्लाह बहितरी थींदी। हिननि खे बैकफुट वञणो पवंदो। हिननि जेको आहे सम्झो आहे कि सिंधी बेवकूफ़ आहिनि, 3 ॾींहं मातम कंदा, रोईंदा, रुलंदा, पोइ विसरी वेंदा। हाणे सिंध जी अवाम घरनि में कोन ॾींदी जेसिताईं ही पंहिंजो फ़ैसिलो वापसि। मैडम आख़िरी सवाल, अक्सर सोशल मीडिया ते तव्हांजी विंग्स तमामु
ज़बरदस्त कमु करे रहियूं आहिनि। छा केनालनि जे मथां तव्हांजी सोशल मीडिया ते को कमु थिए पियो? सोशल मीडिया ते असांजी विंग सभु एक्टिव आहिनि। हैदराबाद खां वठी कश्मीर ताईं तमामु सूबे सिंध जे तमामु ज़िलनि में बाक़ाइदा हलीमा दिल शेख साहब जी हिदायत आहे, जेल मां इमरान खान साहब जी हिदायत आहे, उन ते कमु हली रहियो आहे ऐं सभु सरापा एहतजाज आहिनि। केरु बि घर में कोन वेठो आहे छो जो हीउ सिंध जो मामलो आहे। सिंध असांजो घर न हूंदो असां काॾे निकिरंदासीं। महिरबानी। पंजाब में ताकत ही न है, पंजाब में हिन एस्टेब्लिशमेंट में ताकत ही न है जो सिंधु दरिया जो मूर होते सिंध जी नियाणी सुठ न आहे थी। हाँ 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 तू चवी तो पानी जो बुक न है, सिंध जो पानी लाइ ठुकना है। हाँ तो कोई छेड़ो थी तो इस जापो किए न थी तो क्या करते आप संत रख लो। हमें पता है दरिया खुद मुंह अपना मुंह खोलेगा सिंध की तरफ से। हम सिंधी जो है यहाँ से जो सिंध की खूबसूरती के साथ पंजाब जा रही है वो हम नहीं करने देंगे। सिंध जो पहलो सिंध जो जैसा सिंध जी सरायता जेका हितां तो सिर्फ एक कलाक नेशनल हाईवे ते वियो पंजाब का जेके गाड़ियों अचनि थियूं खाली थियूं अचनि, हितां जेके गाड़ियूं वञनि थियूं पंजाब तरफ से भरजी थियूं वञनि। सो असां इन प्रोग्राम जे तौर सां 14 मार्च जेको दुनिया जे दरियाउनि जे आलमी ॾियारो आहे, असीं सभु मोहबतूं पंहिंजूं ज़िंदगियूं हिन सिंधु दरिया खे अर्पूं था। जीअं सिंधु देश, जीअं साईं जेम्स। सभिनी मौजूद महिमाननि खे गुज़ारिश आहे त जीअं रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे इनजे करे 2 मिंट सभु दोस्त पिया ॻाल्हाइनि। वॾी महिरबानी। जल्दी कयो जल्दी। तव्हां मुखातिब थियण लाइ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवान वसीम खान खे गुज़ारिश कंदासीं तव्हां अचनि तव्हां सां मुखातिब थियनि। जो कैनाल निकाले जा रहे हैं इसके खिलाफ हर महाज पर तमाम सियासी जमातों, तमाम मजहबी जमातों और तमाम स्टेक होल्डर्स के साथ हम आज भी खड़े हुए हैं। और जब तक ये जद्दोजहद जारी रहेगी और ये कैनाल इसका फैसला वापस नहीं लिया जाएगा, सिंध के तमाम साहबी आपके साथ शाना बशाना बेहतर STP जो मरकजी अगवान राम शौकत अबू साहब के गुज़ारिश करते हैं तव्हां सां मुखातिब थियनि। अचो त जंग जोटियूं, अचो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां, अचो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां, वॾो को इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां, अचो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां। मटियारी प्रेस क्लब जा साथियो, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट मटियारी ज़िले जा आबादकारो, शागिर्दो, सियासी कारकुनो, उस्तादो, जिए सिंध, जिए सिंधी पोरे तमाम, जिए डॉक्टर कादिर मसी। दोस्तों